हेलो अस्सलाम वालेकुम या अली मुदद हक़ मौजूद दोस्तों कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ठीक ठाक मनमान दोस्तों जीअं त अॼु रमज़ान जो पहिरियों रोज़ो आहे ऐं असां बि हाणे उथिया आहियूं रोज़ो रखण खां छो त शागिर्द माण्हू मजबूर आहियूं होटल बि बंदि हूंदा काॾे वञूं मानी पचाए कोन था सघूं एतिरा भला असां आहियूं बि कोन वरी जो पाण पचायूं मानी इन करे मजबूर रोज़ो रखिणो थो। ॿी ॻाल्हि इहा आहे यार इस्लामाबाद जी मौसम ॾाढी भली आहे क़ुर दफ़े ॾाढी भली आहे हूअं भली हूंदी आहे पर हिन दफ़े माना सियारे में ई रमज़ान अची वियो आहे न माना वाह साईं वाह माना मज़ो अची वियो आहे छा कयूं रखिणो पए थो हाणे त रोज़ा हूअं न रखूं आहे हाणे पका रखंदासीं सभु टीह ई रोज़ा। हिन वक़्तु सहरी जो वक़्तु थी चुको आहे ऐं आउं वञी रहियो आहियां सहरी करणु। हीअ आहे असांजी सहरी जंहिंमें असीं आलू गोश्त ऐं ॾही ऐं पराठा ऐं चांहि गॾु खाधासीं ऐं पीतासीं ऐं ढो कयोसीं। हाणे आउं वञी रहियो आहियां पंहिंजी झूपड़ी जे तरफ़। दोस्तो असांजी सहरी हिन महिल थी चुकी आहे हाणे असीं सुम्हंदासीं ऐं सुबुह जो असांजो क्लास आहे ऐं क्लास लाइ बि उथिणो आहे ऐं छो त क्लास मस्त आहे। अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद दोस्तों कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ठीक ठाक मनमान दोस्तों असीं हींअर 8:30 बजे तरह उथिया आहियूं ऐं क्लास लाइ तयारु थिया आहियूं। हाणे आउं वञी रहियो आहियां पंहिंजी क्लास जे तरफ़ ऐं क्लास वठंदासीं ऐं क्लास खां बाद में वरी ॿीहर तव्हां सां असीं गॾु आहियूं। क्लास वठण ऐं थोरो रुलण पिण खां बाद में हाणे असीं वञी रहिया आहियूं दरगाह सीयल शरीफ़ जिते असीं पंहिंजी हाज़िरी भराईंदासीं। हिन वक़्तु असीं दरगाह ते पहुची चुका आहियूं ऐं दरगाह ते हाणे असीं पंहिंजी हाज़िरी ॾींदासीं ऐं हाज़िरी ॾियण खां बाद में वरी अव्हां सां गॾु आहियूं। दरगाह ते हाज़िरी भरण खां बाद में हाणे आउं वञी रहियो आहियां पंहिंजी हासिल जे तरफ़। मां वञी रहियो हुउमि हासिल जे तरफ़ पर मूंखे रास्ते में पंहिंजो हिकिड़ो प्यारो ऐं अज़ीज़ सीनियर जेको तमामु बहितरीनु जेतिरी तारीफ़ कजे ओतिरी घटि आहे उहो रस्ते में मिली वियो ऐं अचो तव्हांखे उन सां मिलायूं ऐं थोरी कचहरी करायूं। साईं सलाम वालेकुम। साईं अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह साईं जे लाइ खैसान साईं साईं अंबर असां हिन महिल ताईं गॾु आहिनि साईं जन अॼु ऐं साईं जन खां कुझु नंढड़ा सवाल कंदासीं साईं जन जे बारे में। साईं जन इहो सवाल पहिरियों कंदासीं त साईं तव्हां मतिलबु यूनिवर्सिटी खां बाद में तव्हां छा महसूसु था कयो डिग्री खां पोइ तव्हांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे? साईं यूनिवर्सिटी लाइफ ऑलमोस्ट साल थी वियो आहे ग्रेजुएट थी विया आहियूं ठीकु आहे उन खां बाद यूनिवर्सिटी लाइफ ऐं ॿाहिरि जी दुनिया में वॾो फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु इन मतिलबु हीअ था जो हिते असां थोरो फिक्शियस ज़िंदगी गुज़ारियूं था रियलिस्टिक या थी करे अॻिते ॿाहिरि असां जॾहिं वञूं था न ॿाहिरि माना उहे आहिनि माना मुश्किलातूं बि आहिनि। उन खां बाद डिग्री खां बाद 5 साल ताईं हिते वक़्तु ॿियो था लॉ जी डिग्री कई मां 5 साल हिते वक़्तु ॾिनो हिते मज़ो इंजॉयमेंट रिलैक्सेशन पढ़ाई सभु चीज़ूं गॾु हलंदियूं रहियूं लेकिन ॿाहिरि जॾहिं वियासीं त हिकु माना रिस्पॉन्सिबिलिटी जो जेको बोझ हुयो उहो कुल्हनि ते वधी वियो। सही ऐं जेका यूनिवर्सिटी जी ज़िंदगी आहे ऐं उन खां बाद वारी ज़िंदगी आहे उन में छा फ़र्क़ु आहे तव्हांजो एक्सपीरियंस आहे हिन वक़्तु? जेतिरो इंजॉय करिणो आहे तव्हांखे यूनिवर्सिटी लाइफ में इंजॉय कयो ॿाहिरि त कोई अहिड़ो कोई इंजॉयमेंट आहे न ॿाहिरि में बसि तव्हांखे जेको आहे तव्हांजे कुल्हनि ते ॿार आहिनि ऐं तव्हांखे जेको आहे कमु करिणो आहे। हिते यूनिवर्सिटी में हूंदा हुआसीं कॾहिं अतन कॾहिं जमालो कॾहिं जेको आहे घुमणु फिरणु हलिया वियासीं कहिड़े हंधि संगत साथ सां हॉर्स ते वेही करे इंजॉयमेंट हॉस्टल लाइफ सॼियूं मेमरीज़ चेरिश कयूं था पए माना उहे यादि अचनि थियूं। बहरहाल मतिलबु हिकिड़ो वक़्तु हुयो 5 सालनि जो तमामु बहितरीनु गुज़री वियो ऐं यूनिवर्सिटी लाइफ में जेतिरो थी सघे इंजॉय कयो गॾु पढ़ाई कयो बाक़ी त बसि कुझु आहे बाक़ी ॿाहिरि ज़लाल में ॿाहिरि पई आहे तव्हांजे लाइ उहो तव्हांखे साल 2 साल पई कटणी आहे। सही सही बसि हलूं था वकालत तमामु बहितरीनु शोबो आहे ऐं एनकरेज एवरीवन खे उहे अचनि न पर माशाअल्लाह तव्हां जहिड़ा दोस्त टी प्यारा सुभाणे असांजे जेको आहे शान आहिनि वकालत में अचो कोट वोट पायो उन खां बाद पावर ॾिसो वरी न असीं ग़रीब असीं लुंडिया कोट पाईंदा साईं भले लुंडिया हुजे लेकिन कारो कोट आहे त माना पावर आहे इहा ॻाल्हि आहे कोट कारो में पावर आहे। सही सही
ॿियो मामू तव्हां हिते हाणे केतिरे टाइम खां बाद में आया आहियो? तक़रीबन 8-9 महीना त थी विया आहिनि। 8-9 हा, बसि लास्टली असां जॾहिं डिग्री कईसीं जून जुलाई में, उन खां बाद महीनो ॾेढ डिग्री जे चकर में आसीं, डिग्री कढायूं ऐं क्लीयरेंस वग़ैरह करें। पोइ हाणे डिग्री क्लियर थी वई, क्लीयरेंस थी वई तव्हांजी? हा, डिग्री बि क्लियर आहे ऐं क्लीयरेंस बि थी वई आहे, हर शइ थी वई आहे। ऐं अंबर चांडियो सां रूह रहाण करण खां बाद में असीं हिन वक़्तु हासिल जे तरफ़ वापसि वञी रहिया आहियूं। हिन वक़्तु आउं पंहिंजी हासिल ते पहुची चुको आहियां ऐं कुझु देरि आरामु कंदासीं ऐं आरामु करण खां बाद में वरी तव्हां सां अफ़्तारी महिल गॾु आहियूं। हिन वक़्तु अफ़्तारी जो टाइम थियण वारो आहे ऐं आउं वञी रहियो आहियां मेन अर्थ जी तरफ़। जीअं त अॼु रमज़ान जो पहिरियों रोज़ो आहे ऐं असांजी अफ़्तारीअ जी तयारी बिल्कुलु ज़ोरो शोर सां हली रही आहे। हीअ आहिनि असांजी अफ़्तारी जा ताम जेके असीं इफ़्तार में हाणे खाईंदासीं। दोस्त जे रूम ते जीअं ई पहुतुसि उते सभु लूडे खेॾी रहिया हुया। बाद में आउं बि उन्हनि सां लूडे गेम खेॾणु वेही रहियुसि। दोस्तो, असांजो अॼु जो व्लॉग पंहिंजी पुॼाणी ते पुॼी चुको आहे। उमेद आहे तव्हां दोस्तनि ज़रूरु उन मां मज़ो माणियो हूंदो ऐं इंजॉय कयो हूंदो। सिंध सलामत, साह सलामत, जी एस एन।